राजस्थान मां उहा केर हुई जंहिं सिंधी सब्जेक्ट खणी करे RAS जी परीक्षा पास कई। इहा इंफॉर्मेशन मूंखे जिन पारां मिली आहे उन्हनि जे ई वातां ॿुधो। राजस्थान में सिंधी सब्जेक्ट सां पहिरीं RAS कुमारी ज्योति ककवाणी हुई। उन खां पोइ राजस्थान सर्विस कमीशन घणाई सब्जेक्ट बंदि कया ऐं सिंधी सब्जेक्ट बि बंदि थी वियो। ऐं हाणे जॾहिं 5 दर्जे ताईं सिंधी सब्जेक्ट अची चुको आहे त सरकार खे RAS में बि सिंधी सब्जेक्ट वापसि शुरू करणु घुर्जे। जमालो बाबा जमालो।